हज़रत बिशर हाफ़ी रहमतुल्लाह अलैह जूं नसीहतूं सियाहत सैर सफ़र कयो छो त जेको पाणी वहंदड़ हूंदो आहे उहो साफ़ ऐं बहितर हूंदो आहे, पर जेको पाणी बीठल रहे थो उहो ख़राब ऐं बदबूदार थिए थो। जेको शख़्स चाहे त दुनिया में अज़ीज़ थिया उन्हनि खे घुर्जे त टिनि शयुनि खां परे रहे। पहिरियों मख़लूक खां कुझु बि न घुरे, ॿियो ॿियनि खे बुरो न चवे, नंबर टियों कंहिंसां महिमान थी न वञे। अहिड़ो शख़्स आख़िरत जो मज़ो न वठी सघंदो। जेको इहो पसंदि करे त ॿिया तारीफ़ कनि, केर बि इबादत निमाज़ जी राहत ऐं मज़ो न वठी सघंदो जेसि ताईं पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशनि जे विच में दीवार खड़ी न कंदो। नंबर टियों, टे कम ॾाढा मुश्किल आहिनि। पहिरियों, तंगदस्ती जे वक़्त में सखावत करणु। नंबर ॿियों, अहिड़े शख़्स सां ॻाल्हि करणु जंहिंखां तोखे ख़ौफ़ हुजे। नंबर टियों, ख़ुलवत में अकेलाईअ में परहेज़गारी करणु। सभ खां वधीक शइ जेका बंदनि खे ॾिनी वई आहे सा आहे मारिफत ऐं फ़क़ीरनि लाइ सब्र। सूफ़ी उहो आहे जंहिंजी दिलि ख़ुदा सां गॾु हुजे। आरिफ़ उहो आहे जंहिंखे ख़ुदा खां सवाइ ॿियो को न सुञाणे। जेको शख़्स इहो घुरे त आज़ादी जो मज़ो चखे त उनखे घुर्जे पंहिंजे ख़्यालनि खे साफ़ रखे। तूं एसि ताईं कामिल न थींदे जेसि ताईं तुंहिंजो दुश्मन तोखां अमुन में न रहे। सॼी उमिरि केर बि शुक्राने जे सजदे में पियो रहे तॾहिं बि अल्लाह जो शुक्र अदा न करे सघे।